कोठड़ी मोहम्मद कबीर रिपोर्टर अज़हर बोयो शहीद फातिमा फोड़ो जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब कोठड़ी कबीर जे अॻियां मौसूम नियाणियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते कामरेड रिदा रज़ाक लाशारी ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु शहीद फातिमा फोड़ो खे वहशी जवाबदारनि राणीपुर जे पीराणी हवेली में बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। अहिड़ो मामलो मीडिया ते अचण बाद पुलिस हवेली मालिक असर शाह SHO राणीपुर समेत कुझु ॿियनि जवाबदारनि खे त गिरफ़्तार कयो, पर हवेली मालिक असर शाह जी घरवारी हिना शाह ऐं ॿियनि मुलविस जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। ऐं अॼु पुलिस फातिमा जे केस में गिरफ़्तार थियल SHO समेत ॿियनि जवाबदारनि खे बि आज़ाद कयो, जेका ख़बर पवण ते मीडिया ते अचण बाद खेनि ॿीहर गिरफ़्तार कयो वियो आहे। असां वस वारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त शहीद फातिमा केस जी शिफ़ाफ़ जांच करे समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि फांसीअ जी सज़ा ॾेई शहीद नाणीअ जे वारसनि खे माली मदद सां गॾोगॾु तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।